ॻाल्हि कई आहे त इलेक्शन प्रोसेस में त इलेक्शन कमेटी जुड़ी चुकी आहे ऐं इन में ॿई धुरियूं रज़ामंद आहिनि इलेक्शन कमेटी ते, छाकाणि त उते इंडस्ट्री डिपार्टमेंट में हिननि ॿिन्ही धुरियुनि पंहिंजनि माण्हुनि जा नाला लिखी ॾिना आहिनि ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट उहा नोटिफिकेशन जारी कयो आहे ऐं हिननि खे 10 तारीख़ ते हलफ़ खणण लाइ बि नोटिफिकेशन थी चुको आहे। असांजो ॿिन्ही धुरियुनि खे मशवरो आहे त तव्हां इलेक्शन प्रोसेस में अचो, हिन दोस्तनि खे 10 तारीख़ ते हलफ़ खणारायो ऐं इलेक्शन शेड्यूल लारायो। इलेक्शन प्रोसेस में अचनि दोस्त जेके खटे अचनि ऐं अॻिते मर्कज़ ताईं जेके दोस्त खटे अचनि उहे वेही कमु कनि, छाकाणि त असां हींअर जेके हिन कंडीशन में हिक ॿिए जा पेर छिकींदासीं त हीअ असांजो ई नुक़सानु आहे, उस्तादनि जो नुक़सानु आहे। जेका असांजी प्राइमरी उस्ताद जी तनज़ीम जेका आहे इहा प्राइमरी उस्ताद जो वजूद ई ख़तमु थियणु वञे पियो क्लस्टर हब में, त पोइ तव्हांजी तनज़ीम जो वजूद ख़तमु थींदो। उन जे करे तव्हां सभिनी खे ॿिन्ही धुरियुनि खे गुज़ारिश आहे त इलेक्शन प्रोसेस में अचो ऐं जेके दोस्त खटे अचनि सफ़ा इलेक्शन करायो, जेके दोस्त खटे अचनि उन्हनि जे हवाले बागू कयो ऐं उन्हनि खे दोस्तनि खे चवंदासीं त उहे वेही उस्तादनि जे मसइलनि ते तहरीकूं हलाइनि ऐं उन्हनि उस्तादनि जा मसइला हल कराइनि। तव्हां सभिनी